नौशर फिरोज़ मां रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जमानी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर GD अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ऐं नेशनल पीपल्स पार्टी जे सूबाई सदर मसरूर ख़ान जतोई जे मोरो लंजार हाउस समेत 5 केसनि जी ॿुधणी अॼु दहशतगर्दी टोड़ अदालत में रखियल हुई। जज न हुअण करे सेशन कोर्ट में ॿुधणी थी, जेका 4 केसनि जे 2 डिसंबर ताईं तारीख़ मुलतवी कई वई, जॾहिं त हिकु केस एंटी करप्शन में 17 तारीख़ ॾिनी वई। कोर्ट ॿाहिरां ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर ॿिए टे ॾींहं अदालतुनि में ॿुधणियूं आहिनि। समूरा केस कूड़ा हथ ठोकिया आहिनि, पर का ॻाल्हि न आहे, असां कोर्ट सगोरी में ईंदा रहंदासीं। मुल्क जूं हालतूं तमामु ख़राबु आहिनि। हथ वठी सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु कई आहे। पेपला हरू भरू इस्तेमालु करे माण्हुनि खे यरगमाल करे रहिया आहिनि। तव्हां ॾिठो सखर वकीलनि जे कन्वेंशन में पुलिस चवण न कयनि त नवाब शाह मां गुंडा घुराए वकीलनि ते हमलो करायो वियो। पोइ जेका उन्हनि सां थिए उहा बि दुनिया ॾिठी। हमले आवरनि खे वकीलनि ॿधी पुलिस हवाले कयो। उतां बग़ैर पुछा गुछा केस दाख़िल करण सवाइ सभिनी खे पुलिस बाइज़त बरी करे छॾियो। माना पुलिस मुकमल कमदारी करे रही आहे।